मंसूर अली मशहूरी आहे। अल्ताफ सां असांजो 7 साल खां ज़मीन जो मसइलो हले थो पियो। असांजी ज़मीन 7 साल खां घेराबाद कयो वेठो आहे। असां पूरी मशहूरी बिरादरी खे अपील कई, हेॾो होॾो फ़ैसिला रखाया, जाॾे काॾे भॻासीं, पर उहो वकालत जे ज़ोर ते ऐं बासर पीपी जो बि आहे, चेयरमैन बि यूसी सघियूं, असांखे आबाद करणु कोन ॾिनई। हाणे जेको बि मसइलो थींदो आहे, असांजो नालो असां टे ॿाहिरि चोथों पीउ उन ॻाढ़ा ई बीठो आहे। कंहिंजी चोरी थिए पोइ बि असां चारई भाती, जेकॾहिं को मसइलो थिए थो असांजा नाला। असां उन ॾींहुं 13 तारीख़ ते एडिशनल सेशन जज गंबरडोल असांजो केस हो, उहो बि फरियाद अल्ताफ मशहूरी जो भाउ आहे, इंतज़ार मशहूरी। असां कोर्ट में 3 बजे ताईं ते हुयासीं, वरी हितां इलाही पंधा 40 किलोमीटर पंधा हितां गंबड़ मां विया आहियूं असां हिंगोर जा मानिका जेका 5 बजे तो पहुता आहिनि ॻोठ। हिन ॼाणायो आहे एफआईआर में त मंसूर, मनसब, करम ऐं ॿ ॿिया आहिनि जेके जिन वीडियो ठाही छोकिरे जी, त इहे असां ते पिस्टल कढे वरनमो ऐं धमकी ॾिनी। जॾहिं त असां हुयासीं गंबड़ कोर्ट में त 2:30 बजे असां कोर्ट मां निकिरी कीअं वियासीं ॻोठ 40 किलोमीटर हिन ते हमलो करे वरी मोटी आयासीं कोर्ट में। तव्हां इंक्वायरी करायो, एसएसपी खैरपुर इंक्वायरी कराए, डीआईजी सखर इंक्वायरी कराए, आईजी सिंध इंक्वायरी कराए, ॾिसे हितां लेटर डायरी कढाए, ॾिसे त असां हिते आहियूं या न आहियूं। बाक़ी हर भरो असांखे ईअं कूड़ा केस करे असांखे हिरासमेंट करे थो पियो। असांखे कुझु बि थियो त ज़िम्मेवार अल्ताफ मशहूरी हूंदो ऐं मुंहिंजा भाइर पुट हूंदा। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मुंहिंजो नालो करम अली कुरैशी आहे, सन ऑफ फर्ज़मन कुरैशी, वेठल ॻोठ मोहम्मद हसन कुरैशी, लॻ सॻियो। जीअं त सॻियो में कुझु मसइलो हली रहियो हुयो, जेको हाईलाइट थियो सरदार अल्ताफ खान मशहूरी जे पुट राजा मशहूरी कंहिं ग़रीब मिसकीन खे वात में पादर विझी करे चयईंसि त मूंखां माफ़ी वठ। जेको मसइलो तमामु घणो सोशल मीडिया ते वायरल वियो ऐं पूरी सिंध में हाईलाइट थी वियो, जंहिंजो नोटिस आईजी सिंध ऐं एसएसपी खैरपुर ऐं सूबेदारो एसएचओ वरितो। जंहिंखां पोइ ग़लति नतीजो इन शइ जो इहो ई निकितो त असांजे मथां हुननि एफआईआर कराई। एफआईआर उन जे वजह कराई त करम अली इन छोकिरे खे 10,000 रुपया ॾेई करे असांजे मथां ग़लति प्रोपेगेंडा कई आहे, जंहिंजो आऊं आईजी सिंध, एसएसपी खैरपुर, एसएचओ सूबेदारो खे गुज़ारिश कंदुसि तव्हां करम अली कुरैशी जी मुंहिंजी सीडीआर कढायो। मां कराची कंपनी में टेक्नो में कमु कंदो आहियां, प्लस में ट्रांसपोर्ट जो कमु कंदो आहियां। मां हुयुसि ई कराची त मां हिननि छोकिरनि खे पैसा कीअं ॾिना, अगरि मां हिननि खे अकाउंट में ॾिना न त मूंखे छोकिरा हुआ स्लिप ॾेखारिनि। ऐं छोकिरो बयान में चवे थो त 1 ॾींहं अॻु में करम आयो आहे त वीडियो असांखे राजा जे ख़िलाफ़ ठाहे ॾे। मां हुयुसि ई कराची, हाणे हुन छोकिरे खे सरदार अल्ताफ खान मार कुट ॾेई करे असांजे ख़िलाफ़ प्रोपेगेंडा करे हुनखां ग़लति बयानी कराए थो, जंहिंजी असां भरपूर ऐं सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। मां हिकु ग़रीब मिसकीन ऐं पोरियत आहियां। मां कराची में 40,000 50,000 त रोज़ी कयां थो, जंहिंमां अॼुकल्ह कंहिं ग़रीब मिसकीन जो घर बि पूरो हले थो। असां आला अख़्तियारनि खां, अमलदारनि खां गुज़ारिश कयूं था त असां सां इंसाफ़ कयो वञे। जेका बेवाजिबी एफआईआर थी आहे, उहा एफआईआर मां असांजा नाला कटिया वञनि।